बखैर। कम क्यों बाबा, कीअं अचण थियो आहे? बोतार साईं, इहो हाल हवाल अदो जबल तव्हांखे ॾिए थो। हा जबल, तू ॿुधाए हाल अहवाल, छा मसलो आहे? या साईं हाल वाल ख़ैर जा। बालाज खान इन जो कमदार ॿोड़ो असां ग़रीबनि ते ज़ुल्म थो करे। अदेम तूं ॿुधाए साईं, ॿुधाए जेको तोसां ज़ुल्म थियो आहे ऐं जेको हाल वाल आहे ॿुधाए तूं। बोतार साईं, बालाज खान जो असांजे मथां ॾाढो वधी वियो आहे। वाट वेंदे असां सां विड़े थो। असां आख़िर हिन बालाज खान जे ज़ुल्म खां केॾां वञूं? चओ त ही ॻोठ छॾे हलिया वञूं, जा असांखे फ़ैसिलो ॾियो। अर्ज़ु खणी आया आहियूं तव्हांजे साईं। ठीकु आहे बाबा, तव्हांजो मसलो हल कयूं था असां। तव्हां हली आया आहियो, तव्हांखे ही ॻोठ कीअं छॾणु ॾींदासीं? असगर खान, इहो पाणारो बाराज खान ईअं आहे त कोन, पर कीअं थिए थो? अदा वॾा सम्झ में नथो अचे। मां तव्हां त बालाज खान खे हिते घुराइजे, जेको हूंदो मसइलो वाज़े थी वेंदो। अच्छा कारा सभु पधरा थी वेंदा। चवीं सच तो असगर खान, ईअं ई करिणो पवंदो। मां ॻाल्हायांसि थो वधीक। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। नवीद खान खुश आयो? ठीक अदा करम अल्लाह पाक जो। तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? खैर फर्स्ट क्लास। ये तो कह रहा है? ये तो दोस्त आहे मुंहिंजो, कराची खां आयो हिते घुमण लाइ। अच्छा, छा नालो है? मुंहिंजो नालो जाहिद खान आहे। जो ख़ैर आहे, खुश आहे? तव्हां ॿुधायो? खैर फर्स्ट क्लास, अल्लाह जी महिरबानी। ॿियो ख़ैर आहे? ठीक अदा करम। कीअं रहियो कराची जो टूर? फर्स्ट क्लास अदा, बहितरीन रही जियो माशाअल्लाह। मज़ो अची वियो? मज़ो तव्हांजे हूंदे मज़ो न ईंदो? कंहिं चीज़ जी का का परेशानी कोन्हे, अल्लाह पाक लख एहसान करम अल्लाह पाक जो। अदा कमदार थोड़ो काॾे हो न, हुते मां वठण आयो आहे न, हिते बि नथो नज़रे वियो काॾे चंडो? नवीद खान तो जे कराची वञण खां पोइ वीचारे ॿोड़े खां ॾाढो ज़ुल्म थियो आहे। इहो रमू वारो छोरो नदीम ऐं उन जा भाउ जेको आहे जबल ऐं ॿियो उनजो भाउ जेको आहे, इन्हनि मिली कमदार खे धक हया अथनि। कमदार जी चेल जी हॾी भञी विधी अथनि। हिन टाइम कमदार जेको आहे रमयार खान दाख़िल आहे। पर मां तव्हांखे फ़ोन इन जे करे न कयां पियो, मां चयो मतां नवीद खान परेशान थिए, पर हाणे तव्हां अची विया आहियो, अलाह ख़ैर कंदो, कोई मसइलो न आहे। अदा वॾा मां तव्हांखे अॻे बि चयो हुयुमि त हिननि छोरनि खे छो तव्हां एतिरो छॾियो था, ढील छो था ॾियो एतिरी? बाक़ी ॾे इजाज़त, मां हाणे वञी कयां ने पूरो हिननि खे। न नवीद खान न, सब्र कर। मां वेठो आहियां तुंहिंजो भाउ बालाज खान। मुंहिंजे हूंदे तोखे हज़ार करण जी का बि ज़रूरत न आहे। छाजे करे जे वॾनि जो चवणु आहे त सोटी बि बची वञे, नांग बि मरी वञे, कमु उहो कजे। ताक़त जो कमु न हूंदो आहे, दिमाग़ जो कमु हूंदो आहे। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। मोहब्बत खान खुश आयो? ॿियो ख़ैर आहे? अॼु कीअं फ़ोन कई अथव? ख़ैर त आहे? किथे आहियो बालाज खान? बाबा असांजी हवेली ते अचो, थोरो कमु आहे। ठीकु आहे बाबा, नदीम वारा तव्हां ते दाई आया आहिनि, तव्हां अचो त फ़ैसिलो करिणो आहे। ठीकु आहे? ठीक है माता। छा थियो वॾा? वॾा ॾाइण जो घर बि उते, ॿारनि जी खेॾ बि उते। रमू वारा छोरा मुंहिंजे यार वटि विया आहिनि, मोहब्बत खान वटि। तॾहिं चयोमांइ त दिमाग़ खां कमु वठिबो आहे, दिमाग़ खां, ताक़त खां न। पाण में काचारी कयो, मां मोहब्बत खान खां थी अचां थो, ॾिसां थो छा मसइलो आहे। ठीकु आहे बाबा? ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम मोहब्बत खान।
जो फेरा पिसायो मदन में वे बाबा वे हुकुम कयो मोहब्बत खान। बाबा ही तव्हां ते दाई आया आहिनि ऐं हिननि सां जेको मसइलो थियो आहे इहो छा सच आहे? मोहब्बतन ॻाल्हि ईअं आहे जे हिननि जी कुझु ज़्यादा ई खल ख़राब थी वई आहे। ॻोठ में चोरियूं थियनि थियूं पियूं, रोज़ हिननि जूं दाऊं पियूं अचनि। कमदार ॿोड़े बि मूंखे चयो, मां यकीन न कयो, वरी बि मूंखे ॿ टिनि ॿियनि माण्हुनि बि चयो, पर मां इन खे चयो मां इज़त सां, इन इज़त सां न सम्झो। हाणे मुंहिंजे कमदार खे धक आया अथनि, कमदार ॿोड़े खे। कमदार हिन टाइम रेमियार में दाख़िल आहे ऐं तव्हां वटि आया आहिनि। इन जो इहो मक़सदु न आहे जे बची वेंदा, इहे बालाज ख़ान जी सट खां कॾहिं न बचंदा। बालाज खान आख़िर ही हली आया आहिनि, हिननि जो त मसइलो हल करिणो आहे न बाबा। मोहब्बत खान तो जी काती ज़ोर आहे, ठीकु आहे, पर पहिरें 2 मिंट मूंसां तव्हां ॻाल्हाइणो पवंदो, ॿाहिरि हलिणो पवंदो। ठीकु आहे, चओ त हलूं था। अच्छा बाबा मां बालाज खान खे चयो आहे तव्हां बालाज खान जे कमदार खे धक आया आहिनि, जेको हिन वक़्तु अस्पताल में आहे। तव्हांखे हुनजे करे 10,000 दंड भरणो पवंदो ऐं पोइ तव्हांखे बाकुर पाए ऐं बालाज खान खां माफ़ी घुरो। वाह साईं वाह, इहा तव्हां उमेद कोन हुई जो असां तव्हां इंसाफ़ जे लाइ आयासीं ऐं तव्हां असांखे इंसाफ़ न ॾेई सघिया आहियो। इहा तव्हां उमेद कोन हुई। अदा वॾा, मूंखे ही फ़ैसिलो क़बूल न आहे। उतार साईं, तव्हांजो ही फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे। असां आयासीं तव्हांजे इंसाफ़ जे लाइ ऐं तव्हां असांखे ॾोही साबित कयो। असांखे ही फ़ैसिलो क़बूल न आहे। न सोच तो केतिरो जलियो आहे, वॾेरनि जा हूंदा आहिनि, तो मुंहिंजो तव्हां न वरितो न। अचो था। भूल से अगर कोई भूल हुई हो तो भूल समझकर उसे भूल जाना। भूल से अगर कोई भूल हुई हो तो भूल समझकर उसे भूल जाना। अरे भूलना सिर्फ हमारी भूल को कहीं